आवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सामीन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे हिन ख़ुसूसी प्रोग्राम में जीअं सिंध महाज मीरपुर ख़ास पारां जदीद क़ौम परस्ती जे बानी ऐं सिंध जे आशिक़ साईं जी एम सैद जी सालगिरह वारी तकरीब महाज जे चेयरमैन अब्दुल ख़ालिक जूणे जी सदारत में थी गुज़री। उन मौक़े ते ख़ालिक जूणे जो इमदाद सिंधी, डॉक्टर सलमान जूणे जो यूसुफ चवाण, ज़मान लिगारी जन तकरीरूं कयूं। प्रोग्राम जी कार्रवाई ताज बलोच सरंजाम ॾिनी। सामीन, हिन प्रोग्राम जी समूरी कार्रवाई अवां जे समातुन में पेश करे रहिया आहियूं। सिंध वारनि हिन मुल्क खे ठाहिण लाइ बुनियादी किरदारु अदा कयो। उहे शख़्सियतूं जिन हिन मुल्क जे पीढ़ जा पथर रखिया, जिन वो बुनियादी दस्तावेज़ तैयार कयो, जंहिंजे बुनियाद ते अॼु बि हीउ मुल्क आहे, पोइ उन्हनि सां हिन मुल्क में कहिड़ो हशर कयो वियो। बंगाल जे अॻुवाननि सां जेके 70 में अक्सरियत खणी पार्लियामेंट में आया, उन्हनि खे सदन हक़ न ॾिनो वियो। सिंध ऐं बंगाल सभ खां अॻिरा हुआ हिन आज़ादी जी जिदोजहद में। असांजे अॻुवान जी एम सैद सां सॼी ज़िंदगी छाड़ा न कयो वियो। सदन ज़िंदगी जो वॾो अरसो 30 साल खेनि क़ैदो बंदि में रखियो वियो। लेकिन जीअं दोस्त ख़ालिद जूणे जे ॿुधायो, हिकु बि इल्ज़ाम असांजे अॻुवान जे ख़िलाफ़ साबित न करे सघिया। इहा इन्हनि जी नाकामी हुई। ऐं जी वक़्तु अॻिते वधे थो, इन्हनि जी नाकामियुनि खां पर्दो हटे पियो, उहे ज़ाहिर पिया थियनि ऐं हक़ ऐं सच अॻिते पियो वधे ऐं हक़ ऐं सच जो हिकिड़े ॾींहुं ज़रूरु बोलबाला थींदो। हाणे गुज़ारिश आहे असांजे अदीब ऐं शाइर दोस्त मोहतरम यूसुफ चवान साहब खे त स्टेज ते अचे ऐं तव्हांखे शायदि शेयर ॿुधाईंदो। हमने ये समझा था कि पाकिस्तान जो बना साईं जी एम सैद की कुर्बानी, सिंध के लोगों की कुर्बानी, और जैसा कि ताज मोहम्मद बलोच साहब ने कहा कि बंगाल की कुर्बानी बहुत ज़्यादा थी इसके अंदर, तो उसी पर ये नज़म लिखी है। हमने ये समझा था कि मुसावात होगी, इन पाकिस्तान जब बनेगा तो मुसावात होगी, बराबरी होगी। हमने ये समझा था कि मुसावात होगी, खुशहाली इंसानी तरक्की की अलामात होगी। नए वतन में हर शे सस्ती होगी, आज़ाद होंगे हम और मौज व मस्ती होगी। एक दूसरे का एहतराम और इज़्ज़त होगी, हम सब आपस में मोहब्बत होगी, हम सब में आपस में मोहब्बत होगी। साईं सैयद ने सिंध असम्बली से करारदाद मंजूर करवाई, अपने अवाम के जज्बात की खूब रहनुमाई फरमाई, जो कि वतन की आज़ादी की बुनियाद बनी। फिर बरतानिया से हमें निजात मिली, मगर फिर ना कोई आइन बना ना कानून बना, सारे मुल्क पर अशराफिया का कानून चला। अशराफिया जिसको इस्टेब्लिशमेंट कहते हैं, इस्तेसाली कुव्वतों ने अवाम में अदावत डाली, दुश्मनी डाली। कब्ज़ा माफिया की हरकतें सब ने देखी भाली, होती है कश्मीर से हर खबरनामे की इब्तिदा, बारूद से करते हैं जो सब इंतहा। अवाम ने आइन में जमहूरी फिलाई रियासत लिखवाया। अवाम ने 1973 में अवाम ने आइन में जमहूरी फिलाई रियासत लिखवाया, मगर वतन में उन्होंने एमरजेंसी और मार्शल लॉ लगाया। 2 की जगह 18% GST लगाया, जनरल सेल टैक्स। 2% की जगह 18% GST लगाया। व्हीकल टैक्स भी और टूल टैक्स पर नाका भी बनाया। दोहरे टैक्स दुनिया में ऐसा नहीं है, या तो व्हीकल टैक्स लो या टूल टैक्स लो, कि ये गुंडागर्दी बदमाशी पाकिस्तान में ही। हर महीने बिजली और पेट्रोल की कीमत बढ़ाते हैं, हर महीने बिजली और पेट्रोल की कीमत बढ़ाते हैं। कारखानेदारों को जो वतन से भगाते हैं, पहले ये खूब इंसानी आबादी बढ़ाते हैं,
जिससे ये लोगों को गरीब और बेरोज़गार बनाते हैं। पैसे लेकर अमेरिका से ये इन्हें जिहाद पर भिजवाते हैं। पैसे लेकर अमेरिका से ये इन्हें जिहाद पर भिजवाते हैं और फिर यू टर्न लेकर इन्हीं की गर्दन उड़ाते हैं। फिर यू टर्न लेकर इन्हीं की गर्दन उड़ाते हैं। वोट चोरी करके ये कठपुतली को लाते हैं। वोट चोरी करके ये कठपुतली को लाते हैं। अवामी रहनुमाओं को जेल और फांसी चढ़ाते हैं। अवामी रहनुमाओं को जेल और फांसी चढ़ाते हैं। क्या हम सब ने ये वतन इनके लिए बनाया है? क्या हम सब ने ये वतन इनके लिए बनाया है? समझ रहे हो आप किसके लिए बनाया है? जिन्होंने मीडिया और तहरीर और तकरीर को पाबंद करवाया है, कोई बोल नहीं सकता इनके आगे। इस जुल्म के खिलाफ सबसे पहले आवाज़ साईं सैयद ने उठाई। इस जुल्म के खिलाफ सबसे पहले आवाज़ साईं सैयद ने उठाई। अब जाकर ये आवाज़ चारों सूबों ने लगाई। अब जाकर लगाई, अब समझ में आई इनको। उनको उस वक्त समझ में आ गई थी 70 साल पहले, इनको आज समझ में आई ये बात। हमने ये समझा था कि ये यहाँ मुसावात होगी, खुशहाली और इंसानी तरक्की की बहुतात होगी। बहुत शुक्रिया, बड़ी मेहरबानी। जय सिंह। मेहरबानी साईं यूसुफ चौहान साहिब, तव्हांजी इंतिहाई असर अंगेज़ शेर पढ़ियो साईं। साईं जी एम से चयो त हिन मुल्क जे माण्हुनि खे हक़ ॾियो। उहे क़ौमूं जिन गॾिजी, उहे फीडरेटिंग यूनिट्स जिन जे गॾिजण सां ही मुल्क ठहियो, चयूं त न उन्हनि खे हक़ कोन ॾींदासीं, उन्हनि खे हक़ ॾींदासीं त ही मुल्क टुटी वेंदो। पोइ दुनिया ॾिठो त हक़ न ॾियण जे करे मुल्क टुटो। बंगालियुनि चयो त असां अक्सरियत में आहियूं, असां पार्लियामेंट जूं सीटूं खटे आया आहियूं, असांखे हुकूमत जो हक़ ॾियो। चयूं न। उन्हनि खे 1970 में 71 में अलॻि कयूं। अञा ताईं हिन मुल्क में उहा घुर क़ौमनि जी जंहिं तहत बराबरी अक़वाम मुतहदा जो तस्लीम कयल उसूल आहे, अञा ताईं मुसलसल हिते जा हुकुमरान, हिते जी रियासत उन्हनि खां इनकारी आहे। ॾिसूं त हाणे हिननि जूं इहे किथे थियूं छेड़ कनि ज़्यादतियूं क़ौमनि सां। हाणे गुज़ारिश आहे त सिंध औरत तहरीक जी कन्वीनर मोहतरमा सलमा जुनेजो साहिबा खे त अची तकरीर कनि। दोस्तों, साथियों, भेनरो भाइरो, GSN, जीअं त अॼु असां साईं जेम्स जी 118वीं सालगिरह लाइ मीरपुर ख़ासि में गॾु थिया आहियूं, जेको असां सिलसिलो कराची खां शुरू कयोसीं, हैदराबाद ते ख़तमु थींदो। मां मीरपुर ख़ासि जे दोस्तनि खे जस ॾींदसि त हुननि हीउ प्रोग्राम मुनक़िद कयो ऐं स्टेज ते वेठल सभिनी मोज़िज़ महिमाननि खे बि भलीकार चवंदसि। साईं जेम्स जी सालगिरह जे हवाले सां जॾहिं ऐं जिते ॻाल्हि थिए थी त उते सिंध जी ॻाल्हि थिए थी, छाकाणि त सिंध खां सवाइ, सिंध सैयद खां सवाइ कुझु बि न आहे ऐं सैयद सिंध खां सवाइ कुझु बि न आहे। उहो इन लाइ त GM सैयद सिंध जी ॻाल्हि कई, सिंध जे हक़नि जी ॻाल्हि कई, अमन ऐं आतिशीअ जी ॻाल्हि कई, सिंधी समाज जी ॻाल्हि कई, त उते क़ौम जी ॻाल्हि कई, सिंधी क़ौम जी ॻाल्हि। ऐं जॾहिं समाज जी ॻाल्हि कयूं था त बहितर समाज ॾियण लाइ बहितर ख़ानदान जुड़णु अवलीन शर्त आहे। बहितर ख़ानदान छा हूंदो आहे? बहितर ख़ानदान इहो हूंदो आहे जंहिंमें सभिनी घर भातियुनि खे बराबरीअ जो दर्जो हासिलु हुजे, घर जे फ़ैसिलनि में सभिनी खे बराबरी जो दर्जो हासिलु हुजे, उहे चाहे नंढा हुजनि या वॾा, गॾियल फ़ैसिलो थियणु घुरिजे। ईअं ई क़ौमुनि में, मुल्कनि में थियणु घुरिजे, छाकाणि त बुनियादु ख़ानदान आहे, उन खां पोइ समाज जुड़ंदा आहिनि ऐं समाज खां पोइ क़ौमूं जुड़ंदियूं आहिनि। त जॾहिं चइजे थो त क़ौम जुड़े थी, त क़ौम जा ॿ जुज़ आहिनि, औरत ऐं मर्द। ऐं जॾहिं असां औरत जी ॻाल्हि कयूं था त अमूमन चयो वेंदो आहे त क़ौम परस्त माना
मर्द। इहा सोच ई न हूंदी आहे त असां अगरि पंहिंजे वतन लाइ जिदोजहद कयूं था, उनजे हक़नि जी हासिलात लाइ जिदोजहद कयूं था, त असां पंहिंजे घर जी औरत खे गॾिजी खणी हलूं। जॾहिं असांजो घर, असांजो ख़ानदान, असांजो समाज औरत खां सवाइ बहितर नथो जुड़ी सघे, बराबरीअ जी बुनियाद ते नथो सही जुड़ी सघे, त जेके क़ौमी तहरीकूं आहिनि या हक़नि जी हासिलात जूं तहरीकूं आहिनि, आज़ादीअ जूं तहरीकूं आहिनि, उहे कीअं मुमकिन आहे त औरत खां सवाइ कामयाबी माणनि। ऐं वरी जॾहिं सिंध जी ॻाल्हि कयूं था त सिंध में औरत जेका आहे चोणे जबर जो शिकार आहे। उहो मर्दाणो जबर हुजे, तबक़ाती जबर हुजे, क़ौमी, जिन्सी या नस्ली जबर हुजे, हर तरह सां हू जबर जो शिकार रहे थी। ऐं हींअर बि उहा जेका आहे मुआशी ऐं समाजी रिश्तनि जी पाबंदियुनि में आहे, उन जूं कहिड़ियूं कहिड़ियूं नोयतूं आहिनि, इहो हिकु सुवालु आहे। उन ते सोचण जी, लोचण जी, उनखे ख़तमु करण जी, उन ते अमल करण जी ज़रूरत आहे। ऐं संदन मुआशरे जी किरदार में संदन मुआशी किरदारु कहिड़ो आहे, समाजी किरदारु कहिड़ो आहे, इहो बि हिकु सुवालु आहे। इन ते बि सोचण जी ज़रूरत आहे। मां सिर्फ़ु मर्दनि लाइ इहो कोन थी चवां, इहो सुवालु पाण औरत जे लाइ बि आहे त हू सिंध जी अधु खां वधीक आबादी आहिनि ऐं हू पंहिंजे मुआशरे जी, पंहिंजे समाज जे मुआशी हालतुनि लाइ या सियासी हालतुनि लाइ या समाजी हालतुनि खे बहितर करण जे लाइ कहिड़ो किरदारु अदा करे रहियूं आहिनि। छा हू पंहिंजे भाइरनि सां, पंहिंजे पीउनि सां, पंहिंजे मुड़ुसनि सां गॾोगॾु इन्हनि सभिनी शयुनि खे बहितर करण लाइ भाङे भाईवार आहिनि या न, इहो मुंहिंजो उन पंहिंजी भेनरुनि जे लाइ बि सुवालु आहे। ऐं जॾहिं असां चऊं था त बराबरी जो किरदारु हुजणु घुरिजे, त इहो छो न आहे, उनजो बि हिकिड़ो सबबु आहे। छाकाणि त सिंध हिकु ज़रई मुआशिरो आहे। ज़रई मुआशिरे में जागीरदाराना सोच, जागीरदाराना निज़ाम ईंदो आहे ऐं वरी उन सां गॾोगॾु अहम किरदारु जेको हूंदो आहे रियासती जोड़ जग जो बि हूंदो आहे। त रियासत छा थी चाहे, छा रियासत इन क़ौम जे ॿिनि जुज़नि खे गॾु किरदारु अदा करणु ॾिए थी या नथी ॾिए। उनखे त जेको आहे मुफ़्त जा नौकर खपनि, मुफ़्त जो ग़ुलाम खपे। छाकाणि त असांजे मुआशरे में घरू पोरिए खे पोरियो तस्लीम नाहे कयो वेंदो। न त तव्हां ॿाहिरिनि मुल्कनि में ॾिसो, काफ़ी मुल्कनि में आहे त घरू पोरिए खे बि बाक़ाइदा हिकु पोरिए जी हैसियत सां तस्लीम कयो थो वञे। छाकाणि त इहे मुफ़्त जा ग़ुलाम मिलनि था ऐं उहे ई ॿिया ग़ुलाम जनम ॾियनि था जेके रियासत जे कमु अचनि था। इहो ई हिकिड़ो जागीरदार जो बि रवैयो हूंदो आहे त हू जेको आहे पंहिंजे ग़ुलाम खे तरक़ी करणु न ॾींदो आहे, हुनखे तालीम हासिल करणु न ॾींदो आहे, हुनखे शऊर हासिल करण जो को ज़रियो न ॾींदो आहे जीअं हुन जा वधि में वधि ग़ुलाम पैदा थियनि। इहो साॻियो ई तरीक़ो जेको हूंदो आहे रियासत जो बि आहे ऐं असांजी रियासत बि इहो ई किरदारु अदा करे रही आहे। पर इनखे ख़तमु करण लाइ असांखे पाण जा खोड़णो पवंदो। असां कंहिं ते इन्हिसार नथा करे सघूं त असांखे असांजा भाइर इजाज़त नथा ॾियनि, असांखे असांजो पीअर इजाज़त नथा ॾियनि या मुआशिरो ख़राबु आहे। असांखे पाण खे हिमत करणी पवंदी ऐं सिंध ऐं दुनिया में इंसान ज़ात खे सम्झणो पवंदो त इंसान ज़ात छा आहे। त जॾहिं औरत बि हिकु इंसान आहे न, त औरत जी ग़ुलामी, बख़्याई, गैर इंसानी सलूक, इहो सॼो हिकु बैनुल अक़वामी मसइलो आहे। सिंध जो मसइलो त आहे ई आहे, पर असां हुनखे ॾिसूं त वसी तनाज़ुल में ॾिसूं त बैनुल अक़वामी मसइलो आहे जंहिंजूं पाड़ूं समाजी निज़ामनि में, पदरशाही ख़ानदाननि में, रियासतुनि में खुतल आहिनि, जेको मां सॼो मिसाल पेश करे वियसि उन में आहिनि। ऐं सिंध में वरी जेका ग़ुलामीअ जी शिकिल में सिर्फ़ु औरतूं न आहिनि, औरतुनि सां गॾु ॿार ऐं मर्दनि जूं ज़िंदगियूं बि अज़ाब में आहिनि, बल्कि उहे काफ़ी हद ताईं ॾुखोईंदड़ ऐं भयानक सूरत हाल में आहिनि। सिंध में औरतुनि लाइ जहिड़ी हिकु सिंफ़ी करबला आहे, हिकिड़ी करबला त हर ॾह मोहरम ते हुनखे यादि कंदा आहियो न,
पर जेका सिन्फ़ी करबला आहे उनखे बि सम्झण जी ज़रूरत आहे। खेनि यानी औरतुनि खे का बि नाले मात्र आज़ादी हासिल न आहे। उहो न ई उन्हनि जो को मुआशी किरदार आहे, न सिहत आहे, न तालीम आहे, न ई को बाक़ी बचियल इज़त ऐं नफ़्स आहे। किथे असांजूं भेनरूं कारोकारी करे मारियूं वञनि थियूं, किथे उन्हनि जूं बदिले जूं शादियूं थियनि थियूं, किथे संग चटी या जीअं त औरत बाज़ार जो वखल हुजे त संग चटीअ में असां ॾेई छॾी, असां पंहिंजो ज़ाती बदिलो वठंदासीं, बदिलो वठी पोइ छो छाकाणि त असां वटि 4-5 छोकिरियूं वेठियूं आहिनि, ॾेई छॾींदासीं संग चटी में, पोइ हूअ सॼी उमिरि लोड़े थी छा थी करे, उन सां असांजो वास्तो न आहे। वरी कॾहिं गैरत जे नाले ते कुझु थियूं वञनि त कॾहिं घर में मानी देर सां पचाइण या लूणु मिर्च घटि हुजण ते मर्द जी कावड़ जो निशानो बि थियूं बणिजनि ऐं क़तल थी थियूं पवनि। इहा आहे असांजी गैरत। असांखे हिन वक़्तु क़ौमी गैरत उधारण जी ज़रूरत आहे। पंहिंजे जेको अधु हिसे खे ते गैरत ॾेखारण खां बदिले पंहिंजे क़ौमी गैरत ॾेखारण जी ज़रूरत आहे। ऐं जॾहिं असां क़ौमी गैरत ॾेखारींदासीं, पंहिंजे अधु हिसे खे गॾु खणी हलंदासीं, तॾहिं ई जेके ही ॿाहिरि असांजा चई था वञनि, ॿुधाए था वञनि तव्हांखे त सिंध जा कहिड़ा कहिड़ा मसइला आहिनि ऐं साईं जी एम सैद कहिड़नि कहिड़नि मसइलनि जी निशानदेही कई। या हाणे ई ॾिसो त हीअ असांजी मौसम सियारे जी मौसम आहे, गैस सिंध पैदा करे थी, पर असांजी सॼी सिंध घुमंदा अचूं था त किथे बि गैस कोन हुई। जिते वञूं था मायूं वेचारियूं काठियुनि ते मानियूं थियूं पचाइनि, किथे सिलेंडर ते थियूं पचाइनि ऐं वरी पोइ रोज़ सिलेंडर फाटण जा वाक़िया बि ॿुधण का मिलंदा आहिनि। त इते असांखे क़ौमी गैरत धारण जी ज़रूरत आहे त असांजा वसीला असांजे लाइ इस्तेमालु थियनि, उन्हनि ते पहिरियों हक़ असांजो हुजे। ऐं सख़्तु ज़रूरत इन हवाले सां सभु जेके असांजा वसीला आहिनि सिंध जा, उन में साईं जी एम सैद जे फ़लसफ़े खे सम्झण जी ज़रूरत आहे। छाकाणि त जॾहिं साईं जी एम सैद सिंध जी ॻाल्हि करे थो त सिंधी क़ौम जी ॻाल्हि करे थो, ऐं जॾहिं सिंधी क़ौम जी ॻाल्हि करे थो त मतिलबु सिंधी मर्द ऐं औरत ॿिन्ही जी ॻाल्हि करे थो। हुन ग़ुलाम क़ौम जी ॻाल्हि कई आहे, महकूम क़ौम जी ॻाल्हि कई आहे, न सिर्फ़ु सिंध जी पर ॿियनि दुनिया जी ग़ुलाम ऐं महकूम क़ौमुनि जी ॻाल्हि बि कई आहे, उन्हनि जी आज़ादीअ जा हवाला बि ॾिना अथई। असांखे इन्हनि जे कारणनि खे ख़तमु करण जी ज़रूरत आहे, उन्हनि खे सम्झण जी ज़रूरत आहे, बहितर समाज अॾण जी ज़रूरत आहे ऐं क़ौमी ग़ुलामीअ मां आज़ादी हासिल करण लाइ जिदोजहद करण जी ज़रूरत आहे। ऐं औरतुनि जी तहरीक बि रुगो इहो सम्झणु घुरिजे त असां वटि जॾहिं मुआशरे में औरत आज़ादीअ जो नारो हणे थी त पोइ उन जे लाइ घणा अल्फाज़ ॻाल्हाया वेंदा आहिनि त हीअ कहिड़े क़िस्म जी आज़ादी घुरनि थियूं। त असांखे उन्हनि औरतुनि जी आज़ादीअ जी तहरीकुनि खे बि सम्झण जी सख़्तु ज़रूरत आहे त हू सिर्फ़ु पंहिंजी निजात लाइ न, पर समूरे समाज मां ग़ुलामीअ मां छुटकारे लाइ जिदोजहद करण लाइ आज़ादी जो नारो हणनि थियूं। ऐं इन लाइ औरतुनि खे पाण अॻिते वधिणो पवंदो। खेनि दुनिया जी काई ताक़त मुस्तक़िल ग़ुलाम नथी बणाए सघे, छाकाणि त जेका क़ौम पंहिंजी ताक़त खे आज़माईंदी आहे, पंहिंजी ताक़त ते भरोसो रखंदी आहे, पंहिंजे इनफ़रादी मफ़ादनि खे ते पंहिंजे क़ौमी मफ़ादनि खे तरजीह ॾींदी आहे, वक़्त जी पाबंदी कंदी आहे, त पोइ उन क़ौम खे कॾहिं बि कोई बि हाराए नथो सघे। आख़िर में मां हिन शेर सां पंहिंजी जाइ वठंदसि ऐं मां उमेदु कंदसि त मुंहिंजूं भेनरूं जेके आहिनि मुस्तक़बिल में असांजो हिन कम में साथ ॾींदियूं। न मुंहुं लिकाए जीअंदासीं, न मुंहुं लिकाए जीअंदासीं, न सिर लिकाए जीअंदासीं, न मुंहुं लिकाए जीअंदासीं, न सिर लिकाए जीअंदासीं, हर सितमगर सां नज़रूं मिलाए जीअंदासीं। जे ज़िंदगीअ में हिकु ॾींहुं घटि रहियासीं त छा थियो ए साथियो, जे ज़िंदगीअ में हिकु ॾींहुं घटि रहियासीं त छा थियो ए साथियो, मगर हर ज़ालिम सां मुहाॾो अटकाए जीअंदासीं, मगर हर ज़ालिम सां मुहाॾो अटकाए जीअंदासीं। महिरबानी।
साईं जी एम सिहत वटि को बि हथियार कोन हो। साईं वटि सिर्फ़ु कलम ऐं किताबनि जो हथियार हो, जंहिंसां हुन मज़लूमनि खे उहो रस्तो, उहो दग ॾसियो जंहिं ते हली हू पंहिंजा हक़नि लाइ मुनज़िम थी उहे हक़ ज़ालिमनि खां छिनी वठी सघनि था। साईं जी जिदोजहद ते, साईं जे किरदार ते ॻाल्हाइण जी दावत ॾींदुसि जीअं सिंध महाज जे सेक्रेटरी जनरल मोहतरम इमदाद सिंधी खे त अची मुखातिब थियनि। साणे सजण साणे कंहिं अणा से विसरे है वतनी होए वतन जनी विसारियो। जी सिंध अॼु साईं जी एम साहिब जी सालगिरह मल्हाए रहिया आहियूं उन शख़्स जी जंहिं असांखे जदीद क़ौम परस्तीअ खे सिंध जे अंदरि मुरोज करे ॿुधायो त सिंधी जदीद क़ौम परस्तीअ जी वस्फ़ ते पूरा रहनि था। अॻु में असां ज़ातियुनि में क़बीलनि में विराए वियासीं, हिंदू मुस्लमान में विराए वियासीं, मज़हबी फ़िरक़नि में विराए वियासीं, नस्लुनि में विराए वियासीं, पर जी एम साहिब ॿुधायो त सिंधी हिकु क़ौम आहे ऐं उनखे असां उन पैगाम खे असां अव्हां वटि खणी आया आहियूं। साईं जी एम साहिब जो पैगाम लतीफ़ जो पैगाम हुयो जंहिं ग़ुलामी खां नफ़रत कई। लतीफ़ चयो जे तूं सिखियो फारसी गोलो तां ग़ुलाम, उञो त आब घुरे, बुखियो त ताम, आमन संदो आम, ख़ासनि मजा कीअं थिए। ऐं साईं बि उन पैगाम खे आम कयो। साईं जी एम साहिब 18 जून 1972 में जीएस महाज जो बुनियाद विधो ऐं उन ॾींहं ते अब्दुल ख़ालिक जूणे जो बि मौजूदु हुयो। अब्दुल ख़ालिक जूणे जो बानी मेंबरनि मां हुयो, छाकाणि त साईं जी एम साहिब जातो थिए त का बि जिदोजहद के बि हक़ उहे बिना सियासी पार्टी जे नथा मिली सघनि। जेकॾहिं के हक़ वठणा आहिनि, सिंध जी आज़ादी वठणी आहे त उनजे लाइ हिकु सियासी पार्टी ज़रूरी आहे। ऐं उन सियासी पार्टीअ में साईं जी एम साहिब 4 नुक़्ता रखिया: नेशनलिज़म, सेक्युलरिज़म, सोशलिज़म ऐं जमहूरियत। ऐं इन्हनि खे चइनि खे गॾे सिंध जे आवाम ॾे खणी वियो। ऐं साईं जी एम साहिब उहो माण्हू हुयो जंहिं हिन रियासत खे ललकारियो, अकेलो हुयो। हिन सां गॾु ॿिया हुया, पर जॾहिं हुन हिन रियासत खे चैलेंज कयो त सभु भॼी विया। ऐं पोइ सिंध जे नौजवाननि, सिंध जे बाशौर माण्हुनि साईं जी एम साहिब जो साथ ॾिनो। साईं जी एम साहिब खे ख़बर हुई त बाशौर क़ौमूं ई आज़ादी वठी सघनि थियूं। इन करे उन 55 खां मथे किताब लिखिया त जीअं सिंध जो माण्हू सियासत खां वाक़िफ़ थिए। ऐं साईं जी एम साहिब हिकु हैरत अंगेज़ शख़्स हुयो। जेकॾहिं असां उनजे पहिलुनि ते ॻाल्हाईंदासूं त सिंध जे हारियुनि जे हक़नि जे लाइ सिंध हारी कमेटी जोड़ियाई
ऐं जॾहिं पाबंदी लॻी त बज़्म सुफ़िया ठाहे आम सां राब्ते लाइ निकिरी पियो ऐं साईं लतीफ़ जे पैगाम खे नए अंदाज़ सां नए ढंग सां क़ौमी माना इनकलाबी माना में पैगाम लतीफ़ लिखी असांखे ॿुधायो। असां तव्हां पढ़ियो हूंदो त असांजा क़ौमी हीरा महमूद गज़नवी, अकबर बादशाह, औरंगज़ेब, हारून रशीद सभु जेके असांखे पढ़ायो वियो त तव्हांजा इहे हीरा आहिनि जेके सभु ॿाहिरां आयल हुया। असांखे पढ़ायो वियो त तव्हांजो हीरो मोहम्मद बिन कासिम आहे। साईं जेम्स साहिब सिंध जा सुरमा किताब लिखी ॿुधायो त न इहे तव्हांजा हीरा न आहिनि, हक़ीक़ी हीरा राजा ॾाहिर हीरो आहे तव्हांजो, दोदो सूमरो अव्हांजो हीरो आहे, मखदूम बिलावल अव्हांजो हीरो आहे। सिंध जे क़ौमी सुरमनि जो असांखे ॿुधायो, न त असां लुटेरनि खे जेके सिंध खे फुरण आया, हिते काबिज़ थी आया, उन्हनि खे असां हीरो सम्झंदा हुआसीं। साईं जेम्स साहिब हुयो जंहिं असांखे क़ौमी हीरनि खां रोशनास करायो। अहिड़े नमूने सां साईं जेम्स साहिब जो हिन पैगाम ते अमल कंदे साईं जेम्स साहिब जी हिन बैत ते हमेशह अमल कंदो रहियो। खड़कण लाइ सुख न सुता कॾहिं, ओसीड़ो आहे खारनि खे पंध जो। साईं जेम्स साहिब हमेशह सुजाॻ हुयो ऐं जॾहिं बि नज़रबंदी मां उनखे टाइम मिलंदो हुयो त हू वरी पंहिंजी आवाम सां पंहिंजी क़ौम सां राब्ते लाइ निकिरी पवंदो हुयो। त जॾहिं हुक्मराननि खे ख़तरो थींदो हुयो त वरी साईं खे नज़रबंद करे छॾींदा हुया। डॉक्टर जाफ़र जे हिन लफ़्ज़नि में साईं जेम्स साहिब हिन रियासत खां बि वॾो माण्हू हुयो ऐं इन करे उनखे नज़रबंद रखियो वियो त मतां साईं जेम्स साहिब रियासत खे हड़प न करे वञे। हुननि खे ख़ौफ़ हुयो, इन करे कॾहिं बि साईं जेम्स साहिब खे अदालत में पेश न कयो वियो ऐं हिकु दफ़ो जॾहिं पेश कयो वियो त जज भॼी वियो त हीअ रियासत उन खां डिॼंदी हुई। हिन रियासत जा आलाकार डिॼंदा हुया। साईं जेम्स साहिब नज़रबंदी जे लाइ कानून त ठाहियूं पर उन्हनि ते अमल करण खां डिॼंदा हुया। त साईं जेम्स साहिब उहो शख़्स हुयो। ऐं हाणे छा करणु घुरिजे, असुल ॻाल्हि इहा ई आहे त लतीफ़ जी चवाणी सभु नंगियूं थी निकिरो, लालच छॾे लोभ, सुपेरियां जी सोभ निंड कदे न मिले। असांखे हाणे निंड मां सुजाॻ थियणो आहे ऐं जंग में वञणो आहे जेको असां सां सिंधी क़ौम जी हैसियत सां ज़ुल्म थी रहियो आहे, उन जे ख़िलाफ़ आवाज़ उथारणो आहे। हालत इहा आहे, कल्ह न टियों ॾींहुं मूं अख़बार पढ़ी, उन में बदीन शहर में हिकु औरत एहतिजाज करे रही आहे त मूंखे फोती मुड़ुस जो सर्टिफिकेट ॾिनो वञे, फोती सर्टिफिकेट ॾिनो वञे। मुड़ुस मुंहिंजो मरी वियो आहे, उहो सर्टिफिकेट ॾिनो वञे। हिते मोल मुड़ुस जे लाइ फोती सर्टिफिकेट लाइ बि एहतिजाज करिणो थो पए। इहा आहे हिन मुल्क जी सूरत हाल। इन सूरत हाल में असांखे छा करणु घुरिजे, असांखे लीको करिणो पवंदो ऐं त असां सियासत करणी पवंदी। हिन हुक्मराननि जो, रियासत जे आलाकारनि जो इहो मिशन आहे त सिंध जे माण्हुनि खे सियासत खां परे कजे ऐं उन्हनि ख़ौफ़ ॾियारण जे लाइ माण्हू खमजनि था, माण्हू सिंध जी राह ते हलनि था, उन्हनि जा लाशा ॾियारे मोकिलनि था त
त सिंध जे माण्हुनि में ख़ौफ़ भरिजे, ख़ौफ़ पैदा थिए त जीअं हू सिंध जी सियासत न करे सघनि। ऐं असांखे ख़ौफ़ मां निकिरणो पवंदो, निकिरी जिदोजहद करणी पवंदी। साईं GM सैद जेका जिदोजहद कई उन जी फ़िक्र खे, छो त साईं GM सैद जो फ़िक्र सिंध जो फ़िक्र आहे, उन फ़िक्र खे आम माण्हुनि वटि खणी वञिणो आहे ऐं उन फ़िक्र खे 21वीं सदी जे नए दौर जे तक़ाज़ाउनि मूजिबि खणी हलणो आहे आलमी सियासत जे तनाज़ुर में। ऐं हालत इहा आहे सिंध जे अंदरि जेके प्राइवेट स्कूल आहिनि उन्हनि जे अंदरि सिंधी ॿोली खे कोन पढ़ायो थो वञे, उर्दू इंग्लिश पढ़ायूं थियूं वञनि। त इहो छा आहे? नारायण श्याम जो बैत कयो हुयो त उन पासे त न वञी रहिया आहियूं, तंहिं करे असांखे सुजाग थियणो पवंदो ऐं सिंध खां परे रखण जे लाइ हुननि जी कोशिशि हुई रूस जे टुटण खां पोइ NGO जो सैलाब आयो त जीअं इनकलाब खे रोकिजे ऐं जॾहिं माण्हू उन जे शहर मां निकिरणु शुरू थिया त वरी फोरम ठाहिणु शुरू कयूं। तव्हां ॾिसंदो सॼी सिंध फोरमनि तां सियासत करे पई ऐं सॼी सिंध में फोरम सां भरी पई आहे। सॼी सिंध हर ज़िले में 2, 3, 4 फोरम आहिनि, उन फोरमनि तां लेक्चर ॾियारिया था वञनि त माना सिंध जो माण्हू जीअं हिकु मज़बूत सियासी मुनज़म पार्टीअ न जोड़े सघे, हू सम्झनि पिया त फोरमनि तां माना जेकॾहिं 2, 3 लेक्चर ॾियारियासीं त असांजो हक़ अदा कयो वियो, या वरी शख़्सनि खे हथरादू शख़्सनि खे उभारियो थो वञे ऐं उन्हनि जे फेसबुक ते पोस्टूं रखण जे करे हज़ारे माण्हू गॾु थियनि था ऐं माण्हू सम्झनि था शायदि असांजा मसइला हल थी विया ऐं पोइ थिए छा थो ऐं पोइ अॻिते हली उहे ई माण्हू जेके हुन ते विसाह करे ॿाहिरि निकिरनि था पोइ वरी उन्हनि खे ॿुधाइनि था त हे त सॼो फिराड हुयो। हालत इहा आहे सियासी अॻवाननि खे क़ौम पस्तनि खे गालियूं ॾेई प्रेस कॉन्फ्रेंस करे हू मार्च लाइ निकिरनि था ऐं जॾहिं वरी उन्हनि ते लठियूं पवनि थियूं त पोइ वरी उन्हनि ई सियासी कारकुननि खे उन्हनि ई सियासी लीडरनि खे क़ौम पसंद लीडरनि खे अपीलूं था कनि त अचो किथे आहियो, हाणे असां सां ज़ुल्म थी वियो, अला हिते जेका तव्हां सियासत कयो था जिदोजहद कयो था उन जा ज़िम्मेवार तव्हां पाण आहियो। जेकॾहिं GS समाज जेका बि पॉलिसी जोड़े जेका बि सियासत करे थो त उनजी ज़िम्मेवार असां आहियूं। अहिड़े नमूने सां जॾहिं ॿिया सियासत कनि था या मार्चूं कनि था या जेका जिदोजहद कनि था उनजा ज़िम्मेवार उहे आहिनि, पर जॾहिं उन्हनि ते लठियूं लॻनि थियूं ऐं तशदुद थिए थो ऐं औरतुनि जी बेरुमती थिए थी त इहे ई क़ौम परस्त आहिनि, इहे ई असां आहियूं जेके रोडनि ते रस्तनि ते निकिरूं था। ऐं तव्हां ॾिठो त उबावड़े में GS समाज बि हुयो ऐं ॿिया क़ौम परस्त बि हुते हुया। दादा सियासी जिदोजहद कंहिं सियासी पार्टी तां थींदी ऐं उन में अव्हांखे फ़ैसिलो करणो पवंदो, लिको करणो पवंदो। बांग्लादेश वांगुरु जी बंगालियुनि अवामी लीग जे लाइ लिको कढियो त अवामी लीग ई आहे जेका बंगालियुनि खे हक़ वठी ॾेई सघे थी। हिते बि तव्हांखे पार्टियुनि जे अंदरि अव्हांखे चूंड करणी पवंदी त कहिड़ी पार्टी आहे जेका असांजे हक़नि जी ॻाल्हि करे थी ऐं उनजे किरदार खे ॾिसणो पवंदो त उन्हनि पार्टी जे माण्हुनि पार्टी जे मेंबरनि पार्टी जे अॻवाननि जो किरदार छा आहे। वधीक जेका अॼु जेको कुझु थी रहियो आहे ऐं बैनुल अक़वामी जेका सूरत हाल आहे
या आइंदे छा थियणु घुरिजे ऐं सियासी सूरत-हाल ते मुंहिंजो चेयरमैन साहिबु वेठो आहे, उहो वधीक तव्हांखे ॿुधाईंदो ऐं तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु सिराए हिते असां जूं कुझु ॻाल्हियूं ॿुधण आया आहियो। जेकॾहिं ख़ुदा तव्हांखे इहे ॻाल्हियूं सही लॻनि त असांजो साथ ॾियो, अचो त सिंध खे बचायूं। अचो साईं जेम्स साहिब खां पुछियो वियो तव्हां छो पंहिंजो मक़सद हासिल न करे सघिया आहियो। साईं जेम्स साहिब चयो त मूं असां सिंध जे अवाम जो, सिंध जे माण्हुनि जो साथ न आहे। सिंध जा माण्हू जेकॾहिं मुंहिंजो साथ ॾियनि त मां सिंध खे आज़ादु कराए सघां थो। त अहिड़े नमूने सां जेकॾहिं तव्हांजो साथ रहियो, तव्हां साथ ॾींदो त उमेद आहे त असां आज़ाद, ख़ुदि मुख़्तियार, ख़ुशहाल सिंध हासिल करे वठंदासूं। महिरबानी। जी सिंध। दोस्तों, करारदादूं पेश करण ऐं असांजे महिमान ख़ासि चेयरमैन जीएसएन महाज मोहतरम अब्दुल ख़ालिक जूने जी तकरीर खां अॻु में ऐं असांजे नौजवान दोस्त मोहतरम ज़मा लेगारी खे गुज़ारिश कंदुसि अची इनकलाबी गीत तव्हांजे आॻे पेश कनि। ज़मा लेगारी। उथो त जंग जोटियूं, उथो त जंग जोटियूं, हराम खोर शूम सां। उथो त जंग जोटियूं, हराम खोर शूम सां। वॾो को इनकलाब अचे, वॾो को इनकलाब अचे, वॾी कंहिं धाम धूम सां। उथो त जंग जोटियूं, हराम खोर शूम सां। हलो तयार हक़ जे हक़ीक़तन मथे हलो, टिजो न कंहिं बडाओ खां, वॼूं वॼूं विखूं विझो। निहाण मंज़लूं परे ए सरफरोश साथियो, इजो थमाग ते रसो, इजो थमाग ते पुॼो। इजो ही कोट कूड़ जा भॼी भुरी किरी पिया, इजो ही ॾाढ जा हियां ॾकी ॾकी डरी पिया। उथो त जंग जोटियूं, हराम खोर शूम सां। उथो त जंग जोटियूं, हराम खोर शूम सां। वॾो को इनकलाब अचे, वॾो को इनकलाब अचे, वॾी कंहिं धाम धूम सां। उथो त जंग जोटियूं, हराम खोर शूम सां। महिरबानी ज़मा लेगारी, इंतिहाई ख़ूबसूरत गीत ॿुधायूं। ॿिया दोस्त बि हुआ असां वटि गीत ॿुधाइण लाइ, तमामु घणो वक़्तु गुज़री वियो आहे ऐं महिमान ख़ासि जी तकरीर आहे, त इन जे करे वरी उन्हनि साथियुनि खे ॿिए दफ़े मौक़ो ॾिनो वेंदो त हू पंहिंजा इनकलाबी नज़म ऐं गीत असांखे ॿुधाइनि। हाणे करारदादूं आहिनि अॼु जे हिन सालगिरह प्रोग्राम जूं। पहिरीं करारदाद आहे, तव्हांखे मंज़ूरु आहे, तव्हां हथ मथे खणी उनखे अप्रूव कयो। पाकिस्तान खे घण क़ौमी मुल्क मञींदे 1940 जी करारदाद मुताबिक़ क़ौमी वहदतनि जी आज़ाद ऐं ख़ुदि मुख़्तियार हैसियत तस्लीम कई वञे। मंज़ूरु आहे। सिंध में धारियुनि माण्हुनि जी लामहदूद छिड़वाग आबादकारी बंदि कई वञे। रोज़गार वास्ते सिंध में ईंदड़नि खे मिल्कियत ख़रीद करणु ऐं वोट जो हक़ न ॾिनो वञे। मंज़ूरु आहे। सिंधू दरिया ते समूरा डैम रद्द कया वञनि ऐं सिंध ऐं पंजाब विच में पाणी जी विरासत 1945 वारे पाणी मुआहिदे तहत कई वञे। मंज़ूरु आहे तव्हांखे। सिंध अंदरि बि पाणी जी मुनसिफ़ानी विर्छ कई वञे ऐं ताक़त जे ज़ोर ते पाणी ते कब्ज़ा कंदड़ वॾेरनि ऐं जागीरदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कया वञनि। मंज़ूरु आहे। सिंध जे कुदरती वसीलनि ऐं आमदनी जे ज़रियनि ते सिंधी माण्हुनि जो अवलीन हक़ ऐं मुकमिल अख़्तियार तस्लीम कयो वञे। मंज़ूरु आहे। सिंध समेत सॼे मुल्क मां सियासी समाजी कारकुननि खे खंभे गुम करण जो सिलसिलो बंदि कयो वञे ऐं गुम कयलनि खे आज़ादु कयो वञे। मंज़ूरु आहे। तरक़ी जे नाले में सिंध ते कब्ज़े जा मनसूबा जहिड़ो कि बहरिया टाउन, DHA सिटी, ज़ुल्फ़िकाराबाद, थरपूल प्रोजेक्ट ऐं मलीर एक्सप्रेस वे फौरी तौर ते ख़तमु कया वञनि। मंज़ूरु आहे। ॾिंगी ऐं भंडार ॿेट समेत
सिंध जे सामूंडी ॿेटनि तां कब्ज़ा ख़तमु कया वञनि ऐं सिंधी माण्हुनि जी मिल्कियत ॿेटनि बाबति गैर मुल्की कंपनी सां गैर क़ानूनी ऐं गैर आइनी मुआहिदो करण जे ॾोह में पाकिस्तान जे वज़ीर आज़म इमरान ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वञे। मंज़ूरु आहे। हीउ ऐवान बलोच क़ौमी अॻवान करीमा बलोच जे लाश ते कब्ज़े ऐं उनजी बेहरमती जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करे थो। क़बूल आहे। सिंधी माण्हुनि जी सिंधी न्याणियुनि जी ज़बरदस्ती मज़हब तब्दील कराइण बंदि कयो वञे ऐं नंढी उमिरि में शादी बाबति कानून लागू कयो वञे। बाअसर माण्हुनि पारां सरकारी ज़मीननि ते कब्ज़ा करे ऐं सोसाइटियूं ठाहिण जो सिलसिलो फौरी बंदि कयो वञे। अमन अमान जे ख़राबु हालतुनि खे दुरुस्त कयो वञे। मारामारी ऐं दहशतगर्दी खे बुंजो ॾिनो वञे। क़बूल आहे। हाणे आख़िर में गुज़ारिश आहे जीअं सिंध महाज जे चेयरमैन ऐं साईं GM सैयद जे पहिरें ॾींहं खां जॾहिं 1972 में जीअं सिंध महाज जो क़याम अमल में आयो हो उन असासी इजलास में साईं अब्दुल ख़ालिक़ जोणे जो मौजूदु हो। पोइ पाण सॼी उमिरि जीअं सिंध महाज जे पाली सिंध जे दिफ़ा ऐं उन महाज जे मंशूर तहत सिंधी माण्हुनि खे संदन हक़ सावरेंटी ख़ुदमुख्तियारी ऑटोनॉमस हैसियत ॾियारण लाइ जिदोजहद जे मैदान में आहिनि। साईं अब्दुल ख़ालिक़ जोणे जो। दोस्तों साथियों, जीअं सिंध मीरपुर ख़ासि जे हिन ई हाल में पाण मिलंदा रहिया आहियूं, सिंध जे हवाले सां गुफ़्तगू कंदा रहिया आहियूं। कुझु दोस्त थी सघे थो नवां बि हुजनि। साईं जेम्स सैद जी अलबत सालगिरह हिन हाल में पहिरियों दफ़ो था कयूं असां, जेतोणीकि मीरपुर ख़ासि शहर में असां अॻु में करे चुका आहियूं 2 दफ़ा। हिकिड़ो दफ़ो मरकज़ी जलसो जीअं सिंध महाज जो ऐं हिकिड़ो दफ़ो मक़ामी सतह जो प्रोग्राम। मीरपुर ख़ासि ज़िले जा असांजा जेके साथी आहिनि उहे इहो महिनत करे इहो मौक़ो जोड़ींदा रहंदा आहिनि त तव्हां ई असां हिक ॿिए सां गुफ़्तगू कयूं सिंध जे मसइलनि, सिंध जे मुसीबतुनि ऐं उन्हनि मां निजात जे रस्तनि बाबति। ऐं जॾहिं इहे ॻाल्हियूं अचनि थियूं, इहे सभई ॻाल्हियूं वरी असांखे सेखारण वारो माण्हू साईं GM सैद आहे। ऐं उन जी सालगिरह जीअं दोस्तनि ॿुधायो त कुझु कोरोना जो सबबु हुयो ऐं कुझु इहो हुयो त साईं जो पैगाम ॻोठ ॻोठ शहर शहर में पहुचाइजे ऐं साईं पाण बि या त नज़रबंदि रहंदो या जीअं आज़ादु थींदो त सिंधी माण्हुनि वटि वेंदो हुयो। छो त इहो रुगो GM सैद न दुनिया जो हर इनकलाबी माण्हू उहो इहो सम्झंदो आहे, इहो चवंदो आहे, उन्हनि चयो आहे त तब्दीली, हक़ीक़ी तब्दीली या इनकलाब आम माण्हू जे शिरकत सां ई ईंदो। ऐं GM सैद खे एतिरो अरसो जेको जेल में रखियो ऐं उन में जेल में रखण वारा मोहम्मद अली जिनाह खां वठी नवाज़ शरीफ़ ताईं, जेसिताईं साईं जहिड़ो हुयो, सियासी हुकुमरान या फ़ौजी हुकुमरान, मुस्लिम लीग या पीपल्स पार्टी सभु शामिल रहिया आहिनि ऐं हिक ॿिए जा शदीद मुख़ालिफ़। मसलन साईं जी हिकिड़ी नज़रबंदी शुरू थी 73 जे आइन जे ख़िलाफ़ु एहतजाज करण ते ऐं उहा पीपल्स पार्टीअ जी हुकूमत हुई, जनाब ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी हुकूमत हुई। उन में साईं खे नज़रबंदि कयो वियो, उहा जारी रही ता त उन हुकूमत जो तख़्तो उल्टे जनरल ज़िया अची वियो। ऐं तव्हां सीनियर माण्हू सभु ॼाणो था त हुन भुट्टे जे कयल हर कम खे रद्द करे छॾियो।
जेकॾहिं के इदारा या के मनसूबा रद्द करण जहिड़ा न हा त उन्हनि जा नाला तब्दील करे छॾियईं, पर का बि निशानी न छॾिजे। पाकिस्तान स्टील मिल कॉर्पोरेशन जो जेको ऑफिशियल नालो हो उनखे पाकिस्तान स्टील कयईं, त मतिलबु उहा का बि शइ न हुजे। ऐं उन हुकूमत जा क़ैद कयल सभु सियासी अॻुवान जनरल ज़िया आज़ादु कया। वली ख़ान पार्लियामेंट में भी चयो त अब बहुत हो चुका है, अब गोली का जवाब गोली से देंगे, उनखे बि ज़िया हक़ आज़ादु कयो। पर GM सैद जंहिं कॾहिं तशदुद जी ॻाल्हि न कई, हमेशह अदम तशदुद जी ॻाल्हि कई, उनखे उन आज़ादु न कयो, नज़रबंदी जारी रखियईं। ऐं जॾहिं उनखां सखर एयरपोर्ट ते पुछियो वियो त GM सैद खे तव्हां हिन को केस था हलायो, न को आज़ादु था कयो, चईं इहो गुज़िरियल हुकूमत जो तोहफ़ो आहे असांखे मिलियल, तंहिं करे उहो तसलसुल असां जारी था रखूं। यानी उन हुकूमत जी ॿी हर शइ न तब्दील करे छॾी, पर GM सैद जेको आहे सो छाकाणि त पोइ हुकूमत ॾिनो, इन जे करे वीचारो ज़िया हक़ मजबूर हुयो। त असांखे सोचणु खपे ईअं छो हो। उन जो सबबु इहो हुयो, पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त इहे चेहरा मुख़्तलिफ़ आहे। जनरल ज़िया बि हिन रियासत जी एस्टेब्लिशमेंट जी नुमाइंदगी करे पियो, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो बि हिन रियासत जी एस्टेब्लिशमेंट जी नुमाइंदगी करे पियो। ऐं इहा रियासती एस्टेब्लिशमेंट इन शइ ते मुतफ़िक़ आहे, उनजा सभु चेहरा सभु उनजा जुज़ा मुतफ़िक़ आहिनि त GM सैद जो पैगाम, GM सैद जो प्रोग्राम सही आहे, अवाम दोस्त आहे। जेकॾहिं इहो अवाम ताईं पहुची वियो, अवाम इन सां शामिलु थी वियो त असांजा सभई ठॻीअ जा ठाह डही वेंदा। तंहिंजे करे उन्हनि सभिनी कोशिशि कई त GM सैद खे माण्हुनि सां मिलणु न ॾिनो वञे। चवंदा हुआ हल साईं बेनज़ीर भुट्टो अवामी लीडर ई साईं, उनजा हेॾा लखे एहतजाज थिया, लाहौर में उनजो हेॾो इस्तक़बाल थियो, सही आहे उहो थियो। उनखे जनरल ज़िया जी हुकूमत हुई न, जॾहिं लाहौर में ज़िया जी हुकूमत हुई, जुणियो साहब वज़ीर हो, उनजो रखियल हथ जो हुकूमत जनरल ज़िया जी, उन त उन्हनि खे मोकल ॾेई छॾी त तव्हां भली जेको करिणो हुजे उहो कयो। पर GM सैद जॾहिं जेल जीअं ख़तमु थियोसि, टूअर ते निकितो, त पहिरीं जनरल ज़िया जी हुकूमत हुई, साॻियो ई भुट्टे दौर में मां मिसाल ॾेई वियुसि त भुट्टे GM सैद खे जेल में विधो त ज़िया हक़ उनखे जारी रखियो। वरी जॾहिं इहा 15 सालनि खां पोइ उनजी इहा नज़रबंदी ख़तमु थी, ऐं जीअं ख़तमु थी त साईं आवाम सां राब्ते जो प्रोग्राम ठाहियो, सन खां निकितो, ऐं पोइ सेवण दादू खां खैपुर खां राधण इहे थींदो हुते वियो। जनरल ज़िया जी हुकूमत हुई, लाड़काणे पहुतो त वरी उन ते पाबंदी लॻाए, हथकड़ियूं हणी वरी हिते नज़रबंदि कयूंसि। वरी उहा नज़रबंदी ख़तमु थियसि त चई त जिथे टूअर ख़तमु थियो हुयो उतां शुरू कंदासीं, वरी सख रखूं कयईं त हाणे हिते वरी जनरल ज़िया जी सख़्तु तरीन दुश्मन लेखियो वेंदड़ बेनज़ीर भुट्टो जी हुकूमत हुई। उन बि वरी जीअं पहिरीं ज़िया हक़ भुट्टे जे सुनत खे जारी रखियो, त वरी बेनज़ीर वरी जनरल ज़िया जी पोइवारी कई, त जीअं ज़िया हक़ GM सैद खे नज़रबंदि करे कयो, तीअं हुन बि सखर खां अञा कश्मीर ताईं वियो, त वरी GM सैद खे हथकड़ियूं हणी वरी उन बि जेल में विधो। यानी GM सैद जे मामले में इहे सभई हिकु आहे। ऐं उनजे पोयां ॻाल्हि इहा ई त GM सैद खे अवाम ताईं पहुचणु न ॾिजे। सच सां, सच जी हिकिड़ी सच जी ताक़त आहे, ॿी अवाम जी ताक़त आहे, जेके फ़ैसिला कुन अंसर थियनि था। त सच जी ताक़त खे अवाम जी ताक़त सां मिलणु न ॾिजे। त हाणे असां जॾहिं जीअं दोस्तनि ॿुधायो त GM सैद जी ठाहियल ई जमायत GSN महाज़ आहे, ऐं उहा जॾहिं सालगिरह करे थी त उनजे मदे नज़र बि इहा ॻाल्हि आहे
त इहो GM सैद जो सच जो पैगाम जेको आहे, सच जो जेको प्रोग्राम आहे, उहो वधि खां वधि माण्हुनि ताईं, वधि खां वधि दोस्तनि ताईं पुॼाइजे। छो असां सम्झूं था इनकलाब, तब्दीली, आज़ादी इहे अवाम हासिलु कंदो। इहे जेके ॻाल्हियूं हिते थींदियूं आहिनि, फलाणो लीडर फलाणो ख़ान हीअं कंदो, इहो सभु फराड आहे, इहो सभु धोखो आहे। इहो ई ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हो न, चवंदो माण्हुनि खे त बसि तव्हां वोट ॾियो मूंखे, पोइ तव्हां घर वञी वियो, मां तव्हांखे हक़ वठी ॾींदुसि, ऐं पोइ जेको कुझु थियो उहो तव्हांजे साम्हूं आहे। पर GM सैद इहे 60 किताब लिखिया अथई, तव्हां उन पढ़िया हूंदा, सभु पढ़ी ॾिसो, कॾहिं बि हुन मां जो सीगो ई इस्तेमालु न कयो आहे त मां हीअं कंदुसि। हुन चयो आहे सिंधी माण्हू हीअं कंदा, सिंधी क़ौम हीअं करे सघे थी। तंहिंजे करे उन्हनि माण्हुनि वटि ई, तव्हां वटि असां इहो पैगाम खणी अचूं था। हक़ीक़त में जेके असां हिते, मूं चयो त मुख़्तलिफ़ ॾींहं कया आहिनि, रूपले कोहलीअ जो कॾहिं कयो आहे, कामरेड हैदर भाई जतोई जो कयो आहे, या कॾहिं सिबोतुल्ला शाह राजदी जो कयो आहे। इन्हनि क़ौमी हीरनि जा जेके असां ॾींहं कयूं था, हक़ीक़त में उहो बि GM सैद जो पैगाम आहे। छाकाणि त इहो बि GM सैद ई असांखे ॾस ॾिनो त जेके माण्हू पंहिंजे वतन सां, धरतीअ सां वफ़ादार आहिनि, उहे ई हक़ीक़त में हीरा आहिनि। जीअं मुंहिंजो दोस्त बि अॻ में चई वियो त उहो बि हिकु माना में GM सैद जो ई ॾिनल हिते पैगाम आहे। त हाणे जीअं मूं चयो त इहो जेको GM सैद जूं गिरफ़्तारियूं, हुकुमराननि जो जेको रवैयो, उन मां हिकिड़ी त इहा ॻाल्हि आहे त उनखे अवाम ताईं पहुचण खां रोकियो वञे, ऐं इन करे रोकियो वञे त उन जो जेको मैसेज आहे या प्रोग्राम आहे, उहो ई हक़ीक़ी माना में रियासत खे चैलेंज कंदड़ पैगाम आहे। ॿिया हिते ख़ासि करे सिंध में जेका सियासत थिए थी, जेके माण्हू थियनि था, उहे रियासत जे उन निज़ाम खे बरक़रार रखणु चाहिनि था, जेको क़ौमुनि ते, जेको तबिक़नि ते, जेको औरतुनि ते, मज़दूरनि, पोरियतनि ते कब्ज़ो, जबर, ज़ुल्म, ॾाढ जारी रखण वारो जेको निज़ाम आहे, ॿिया सभई उनखे तब्दील करणु चाहिनि था। कोई बि निज़ाम ऐं तब्दीली जी ॻाल्हि नथो करे। तव्हां पढ़िया लिखिया वेठा आहियो, ख़ासि करे 1970 खां पोइ 70 जी इलेक्शन पाकिस्तान जी पहिरीं ऐं आख़िरी इलेक्शन आहे जेका हिकिड़े सियासी प्रोग्राम ते विढ़ी वई, ऐं उन जा नतीजा हुकुमरान जे मर्ज़ीअ मुताबिक़ न आया। तंहिं करे उन खां पोइ हिते इहो तइ थी वियो त न फेयर इलेक्शन कराइणी आहे ऐं न सियासी प्रोग्राम ते विढ़णी आहे। उन खां पोइ तव्हां ॾिसो इलेक्शनूं ईंदियूं, इन ते विढ़ींदी त वज़ीर आज़म केरु, नारा इहे लॻंदा त वज़ीर आज़म केरु, ऐं पोइ माण्हुनि खे चवंदोसीं फलाणो ख़ान या फलाणी वज़ीर आज़म थींदी त तव्हांजा मसइला हल थींदा। त उहे सभई इन सिस्टम खे जारी रखणु था चाहिनि। नाले मात्र इलेक्शन कमीशन जो पुरावो करण जे लाइ आइन मंशूर ठहंदा आहिनि, पर तव्हां ॾिठो हूंदो या गौर करे त महीना ॿ महीने इलेक्शन मुहिम में किथे बि मंशूर जो ज़िक्र न थींदो आहे, लीडरनि जी ॻाल्हि थींदी आहे। छो त उन्हनि खे ख़बर आहे त इहे लीडर असांजे हथ वस आहिनि, जहिड़े पासे मोड़िजे उन्हनि खे उहे मुड़ी वञनि। प्रोग्राम ते जेको इलेक्शन लड़ी वई 70 जी, ऐं जीअं तव्हां ॼाणो था अवामी लीग उन ते जॾहिं खटी आई, ऐं उहा हक़ीक़ी माना में अवामी जमायत हुई, अवाम जी ताक़त सां आई, ऐं उन 6 पॉइंट ते इलेक्शन लड़ी। जॾहिं उनखे चयो वियो त तव्हां इन प्रोग्राम में थोरी तब्दीली कयो, त हुन इनकार कयो शेख मुजीबुर रहमान, चयो असां इलेक्शन ई इन ते विढ़ी आहे, माण्हुनि असांखे मैंडेट इन प्रोग्राम ते ॾिनो आहे, तंहिंजे करे इन में तब्दीली न कंदासीं, हुकूमत न ॾियो त न ॾियो। ऐं हिते छा कंदा आहिनि, इलेक्शन मुहिम में सिंध में ख़ासि करे, ऐं पीपल्स पार्टी अञा ख़ासि करे इलेक्शन जॾहिं ईंदी आहे तॾहिं
सिंधी माण्हुनि जे मसइलनि जी ॻाल्हि कंदी आहे, सिंधी माण्हुनि सां कर आहे, सिंधी माण्हुनि सां न हक़ आहे, सिंधी माण्हुनि खे हक़ नथा मिलनि। ऐं पोइ जॾहिं उहा इक़्तिदार में ईंदी आहे त सिंधी माण्हुनि जे हक़नि जो ई सौदो कंदी आहे। त निज़ाम जी तब्दीली असल में असांजे मुसीबतुनि जो हल आहे। MRD जी तहरीक जे बारे में अक्सर ॻाल्हि थींदी आहे त उहा वॾी जमहूरियत जी तहरीक हुई ऐं GM साहिब हुनजो साथ न ॾिनो, तंहिंजे करे उहो त जमहूरियत पसंदि न आहे। साईं चिटो चयो हो, जॾहिं हुन खां पुछियो वियो त तव्हां MRD जो साथ छो नथा ॾियो, साईं चयो त इहे चेहरनि जी तब्दीली था चाहिनि जॾहिं त असां निज़ाम जी तब्दीली था चाहियूं। इहे चाहिनि था त कुर्सी इहा ई हुजे, सिस्टम इहो ई हुजे, ज़ाल हक़ खे लाहे असां हुनजे कुर्सीअ ते वेहूं। ऐं पोइ हिकिड़े वॾो तूफ़ान बदतमीज़ी खड़ो कयो वियो त GM साहिब जेको आहे सो चए थो ज़ाल हक़ जी हिमायत थो करे ऐं MRD जहिड़ी हेड़ी जेका तहरीक आहे उनजी गिला थो करे। सच हमेशह कड़ो हूंदो आहे, सच ॾुखियो लॻंदो आहे। पोइ वक़्तु साबित कयो त 100% GM साहिब जी ॻाल्हि सही त इहा चेहरनि जे तब्दीलीअ जे लाइ MRD ठहियल ई। मातम थींदो आहे, हिते करबला पढ़ी वेंदी आहे, MRD में हीअं थी वियो, कर थी वियो। वाक़ई कर थियो हुयो, इहो सही ॻाल्हि आहे। पोइ तव्हांजे उन्हनि लीडरनि जे काल ते, उन्हनि जे सॾ ते इहो सभु कुझु थियो न। पोइ उन्हनि छा कयो? हेतिरा शहीद थिया उन्हनि खे कंहिं शहीद कयो हो? MRD में जेके माण्हू शहीद थिया उन्हनि खे कंहिं शहीद कयो हो? मार्शल हुकूमत यानी मिलिट्री फ़ौज उन्हनि खे शहीद कयो हो न। पोइ उन्हनि MRD में ॾिनल सिंधी माण्हुनि जे क़ुर्बानीनि जे नतीजे में जॾहिं बेनज़ीर हुकूमत में आई त पोइ हुन छा कयो? जमहूरियत जो तमिग़ो कंहिंखे ॾिनई? ब्रह्माणी ॻोठ जंहिं ते फ़ौज चढ़ाई कई, बुलडोज़र घुमाया, उन्हनि खे ॾिनई? लाखाट ते जिथे बमबारी थी उन्हनि खे ॾिनई? या पुनल चांडियो ॻोठ जे आॾो जेको आहे रोड ते वेठल माण्हुनि ते गोलियूं वसायूं वियूं उन्हनि खे ॾिनई? या इहो सभु कुझु करण वारी फ़ौज खे जमहूरियत जो एवार्ड ॾिनई? त पोइ GM साहिब जी ॻाल्हि सही हुई न त इहो सिर्फ़ु चेहरनि जे तब्दीलीअ जी ॻाल्हि आहे। ऐं पोइ हुकूमत में सभई जेके आम शोभा हुया, आम वज़ीर, उहे साॻा जनरल ज़ियाउल हक़ जा रखियल उहे जारी थिया। वज़ीर ख़ारजा साॻो जनरल याक़ूब ख़ान, वज़ीर ख़ज़ाना साॻो ई महबूबुल हक़, ऐं ॿिया जेके बि हुया आम उहिदनि ते उहे सॻा ज़ियाउल हक़ जा रखिया विया। उहो त छॾियो MRD जंहिं ठहिराई, जेको पाकिस्तान में इतिहादनि ठाहिण जो हिकिड़ो बुनियादु सम्झो वेंदो आहे, केरु? नवाबज़ादो नसरुल्लाह ख़ान। वाक़ई MRD न ठहिराई। इहे एतिरियूं मुख़्तलिफ़ ख़्यालनि जूं जमायतूं 10-11 जमायतुनि खे गॾु उन कयो। ऐं पोइ जेसितोणी इहो 88 तोणी जिदोजहद में उहो माण्हू शरीक हो, जेल बि काटियईं। जॾहिं इलेक्शन थी वई त सदर चूंडण जो ज़ियाउल हक़ त मरी चुको हुयो। पोइ त सदर चूंडण जो मरहलो आयो, नवाबज़ाद नसरुल्लाह फारम भरियो ऐं उनजे मुक़ाबले में केरु हुयो? हिकु ई वक़्तु मां चवंदुसि त ज़ियाउल हक़ जो साथारी बि हो, उनजो शागिर्द बि हो, उनजो उस्ताद बि हो, ग़ुलाम इसाक़ ख़ान। ऐं रुॻो जनरल ज़िया जो न हुयो, पहिरीं मार्शल खां वठी जेके मिलिट्री हुकूमतूं आहिनि उन्हनि जो अहम तरीन जुज़ो रहियो आहे। तस्वीरूं मुख़्तलिफ़ मौक़नि ते ईंदियूं अथव।
अयूब ख़ान मार्शल लॻाए जंहिं महिल कैबिनेट अनाउंस थो करे उते जो ग्रुप फोटूअ में तव्हांजो ग़ुलाम इसाक़ नज़र ईंदो। यहया ख़ान जॾहिं इक़्तिदार ते कब्ज़ो कयो आहे तव्हांखे ग़ुलाम इसाक़ ख़ान फोटूअ में नज़र ईंदो। जॾहिं ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे इक़्तिदार ॾिनो थो वञे पियो ग़ुलाम इसाक़ ख़ान तव्हांखे नज़र ईंदो। ज़ियालक सां त हुओ ई हुयो, तव्हांखे ख़बर आहे। हिकिड़े ब्यूरोक्रेट खे सेनेट जो चेयरमैन बणाई जेको क़ाइम मक़ाम सदर बि थी वियो। उन जे विच में ऐं MRD ठहिराईंदड़ नवाबज़ादे नसरुल्लाह में मुक़ाबिलो थियो सदारत जो। बेनज़ीर नवाबज़ादे नसरुल्लाह जे ख़िलाफ़ु ग़ुलाम इसाक़ ख़ान खे वोट ॾियारे पंहिंजा सदर करायो। ख़बर आहे न तव्हांखे, सहाफ़ी हुजनि त इहो लिखी छॾनि। जेम्स जी ॻाल्हि सही थी त इहे रुॻो इक़्तिदार जा बुखिया आहिनि, कुर्सीअ जा इहे पुॼारी आहिनि, कुर्सी इहे था चाहिनि। इहो तय थियो MRD में त जेका इलेक्शन जॾहिं ईंदी त पीपल्स पार्टी जेके बि कॉम्पोनेंट पार्टियूं आहिनि उन्हनि जा लीडर जिथे बि बीहंदा उन्हनि जे साम्हूं उम्मीदवार न बीहारींदी। सभिनी जे साम्हूं बीहारियईं, जॾहिं नसरुल्लाह जे ई साम्हूं बीहारियईं त बाक़ी छा सभिनी जे ख़िलाफ़ु बीहारियईं। अञा ॿी ॻाल्हि त MRD ठही, जंहिं महिल उहा ठही त पाकिस्तान नेशनल पार्टी जंहिंजो सरबराह मीर गौस बिज़न जो उहा शामिलु न थी उन महिल। ऐं उहा इन करे न थी त उन चयो त हिते क़ौमुनि खे या जेके सूबा चइजनि जेको बि चइजे उन्हनि जे हक़नि जी इन प्रोग्राम में का बि ॻाल्हि कान्हे, तंहिं करे असांजे लाइ कुझु बि कोन्हे जो असां हिन ते सही कयूं। उन जे लाइ कुझु शामिलु कयो त पोइ असां थींदासीं। पोइ 2 सालनि खां पोइ उहे शामिलु थिया ऐं हिकिड़ी कमेटी मुक़ररु थी जेका मशहूरु आहे मलिक क़ासिम कमेटीअ जे नाले सां। मलिक क़ासिम मुस्लिम लीग जो सरबराह हो, उहो उन कमेटीअ जो सरबराह थियो। उन पंहिंजे जेका रिकमेंडेशन ॾिनी सा इहा ई त MRD जी का बि जमायत जॾहिं इक़्तिदार में ईंदी त हिन प्रोग्राम ते सूबाई ख़ुदि मुख़्तियारी ते अमल कंदी जंहिं मुताबिक़ मर्कज़ वटि सिर्फ़ु 4 खाता हूंदा। MRD जी पास कयल करारदादी। ऐं पोइ जॾहिं पीपल्स पार्टी हुकूमत में आई कॾहिं कंहिं उनजो ज़िक्र बि न ॿुधो मलिक क़ासिम कमेटीअ जो। ऐं न ई उन मलिक क़ासिम खे शर्म आयो, उहो सलाहकार बेनज़ीर जो रहियो उन हुकूमत में हुयो, त पाण ई खणी नालो वठे हा त वाह मूंखे जो मुक़ररु कयो उन कमेटीअ जो को ज़िक्र कंहिं कॾहिं न ॿुधो। त चवण जो मतिलबु त इहा मां इन ते थोरो वक़्तु तव्हांजो इन करे वरितो जो हिते सिंध में इहो ॾिनो वेंदो आहे त इहा पार्टी त आहे ई जमहूरियत जी चैंपियन। इन्हनि त सभु कुझु कयो ई जमहूरियत लाइ ऐं जेम्स बि जमहूरियत दुश्मन आहे। तॾहिं इहे 2-3 ॻाल्हियूं मूं तव्हांजे आॾो रखियूं त इहा बि हिन एस्टेब्लिशमेंट जी साथारी उनजी पालियल जमायत आहे। उहा बि ॿियनि वांगुरु इन ई निज़ाम खे बरक़रार रखणु थी चाहे। रुगो जेम्स हुयो जेको इन रियासती निज़ाम में बुनियादी तब्दीली आणणु पियो चाहे। तफ़सील में नथा वञूं, तव्हां पढ़ियूं हूंदियूं ॻाल्हियूं न त पढ़ो वञी ज़ाहिर हिकिड़े सेशन में उन्हनि सभिनी ते नथो वञी सघिजे। बुनियादी हिकिड़ी वॾी ॻाल्हि त जीअं पाकिस्तान ठहियो हुकुमराननि चयो त हीउ मुसलमाननि जो मुल्क आहे, मुसलमाननि जे लाइ ठहियो आहे ऐं 1949 में करारदाद मक़ासिद पास कयूं। उनजो मतिलबु इहो ई हुयो त हिन मुल्क खे मज़हब जे बुनियाद ते हलाइजे। ऐं जेम्स हैड चयो त यार इहो बंदि नथो थी सघे, इहो इको साउंड इको वापसि थो अचे। ख़ैर उन चयो त रियासत खे मज़हब खां धार कयो, मज़हब खे रियासत सां ॻंढींदव, मज़हब जे बुनियाद ते रियासत खे हलाईंदव, हिते ख़तरनाक तहरीकूं हलंदियूं मज़हबी बुनियाद परस्तीअ जूं। इहो सिधो सौ
रियासती बयाने ऐं GM साहिब जे बयाने जो टकराव आम्हूं साम्हूं हो, ॿियूं इलाही सारियूं शयूं आहिनि। ऐं उन ते 70 सालनि खां जहिड़ो हलंदो अचे पियो। GM साहिब गद्दार बि करार ॾिनो वियो, काफ़र बि करार ॾिनो वियो ऐं सॼी उमिरि जेलनि में रहियो। उहे हुक्मरान जिन इहा ॻाल्हि चई मुल्क जा सबूरा वसीला अदालतूं हुजनि, पार्लियामेंट हुजे, हुकूमतूं हुजनि, सभु उन्हनि जे वस में रहियूं आहिनि। नतीजो छा आहे? नतीजो इहो आहे त अॼु उन मुल्क जे हुक्मराननि खे सिविलियन तोड़े यूनिफॉर्म वारा गॾिजी उहे इहा ॻाल्हि चवनि था। उन्हनि पहिरियों दफ़ो जेको मुल्की सलामतीअ जो ग्रीन बुक हूंदो आहे उन में तब्दीली करे हमेशह इहो हूंदो त ॿाहिरियों ख़तरो नंबर 1 आहे, इहो लिखियो वियो त हाणे मुल्क जे लाइ सभ खां वॾो ख़तरो अंदरूनी आहे ऐं उहो मज़हबी बुनियाद परस्ती आहे। त समूरनि पंहिंजे वसीलनि जे बावजूदु रियासत खे इहो मञिणो पइजी वियो त GM साहिब जो बयानु सही हो। GM साहिब जेको कंहिं कंहिं महिल अकेलो बि रहिजी वियो, पर हू पंहिंजी हुन जंहिं ॻाल्हि ते बीठो रहियो, तारीख़ ऐं वक़्तु उनखे साबित कयो ऐं हुक्मरान पंहिंजे समूरनि वसीलनि ताक़तुनि जे बावजूदु उनखे ग़लति न करे सघिया। त हक़ीक़ी माना में हिन मुल्क में, हिन ख़िते में सभ खां वॾो जमहूरियत जो अलम बरदार GM साहिब आहे। यानी हिते त इहो आहे न, पीपल्स पार्टी इक़्तिदार में अचे त जमहूरियत आहे, पीपल्स पार्टी इक़्तिदार खां ॿाहिरि वञे कर थी वियो। यानी सिंधी माण्हुनि खां हिन नाले 5 जुलाई ते साईं जमहूरियत जो कारो ॾींहुं थियो। हाणे उन जे करे 43 साल थी विया आहिनि, सिंधी माण्हुनि खां कुर्बानियूं वरितियूं ई वरितियूं वञनि थियूं पियूं। उन जे नाले में सिंधी माण्हुनि जा वसीला नीलाम थींदा था रहनि। अबाए सिंध जा ॿेट विया, सिंध जूं ज़मीनूं थियूं वञनि पियूं, कब्ज़ा था थियनि, बहिरिया टाउन ठही वियो, धारिया माण्हू था अचनि। चई शहीदनि जी पार्टी, बाबा सिंध जा वसीला खायो था वञो पिया, चयूं शहीदनि जी पार्टी आहे। बाबा वोट सिंधी माण्हुनि खां वठो, को बि गैर सिंधी कोन थो ॾिएव। उन सूबाई असेंबली जेका चूंडिजी वञे उन में सेनेटर वरी जेके आहिनि से लाहौर ऐं इस्लामाबाद जा चूंडिजनि। इहो छा आहे? चयूं साईं शहीदनि जी पार्टी आहे। त उहा त सिंध जे माण्हू वोट वठण लाइ, सिंध जा माण्हू इक़्तिदार जे लाइ जेको आहे पंजाब जा माण्हू। यानी पछाड़ीअ इहो बि थियो त पंजाब जे माण्हुनि खे, पीपल्स पार्टीअ जे वर्करनि खे रिक्शा वठी ॾियण जे लाइ सिंध हुकूमत बजट पास कई। रिकॉर्ड जी ॻाल्हि थो मां कयां। हे जेको 12 सालनि खां दौरु हले पियो, इन में थियो त पंजाब में पीपल्स पार्टीअ खे मक़बूल करण लाइ, उन जे कारकुननि खे सपोर्ट करण लाइ केतिरा 500 अलाए 5000 केतिरो तइदाद मूंखे यादि न आहे, रिकॉर्ड जी ॻाल्हि आहे। उन्हनि खे रिक्शा ॾिना वेंदा। सिंध हुकूमत उन लाइ बजट पास कई। त इहो फुरलुट जो जेको सिस्टम आहे, जंहिंजो सिंध शिकार आहे, जंहिं ते रोज़ असां इहे एहतिजाज था कयूं, इहो इन्हनि जी देन आहे। त मुख़्तसर ॻाल्हि कयूं त दोस्तो, वक़्तु अची वियो आहे असांखे लीक हाणे कढणी पवंदी, फ़ैसिलो करिणो पवंदो। या GM साहिब जे बयाने सां असां हलूं, या असां हुक्मराननि जे बयान सां हलूं। जॾहिं हुक्मराननि जी ॻाल्हि अचे थी त हुन में सिविलियन बि आहिनि, मिलिट्री बि आहिनि, मुस्लिम लीगी बि आहिनि, पीपल्स पार्टीअ वारा बि आहिनि। जीअं मां चई वियुसि, वधीक नथो वञा, त उहे सभु इन साॻिए सिस्टम ते मुतफ़िक़ आहिनि हिक ॿिए सां। त पोइ या उन जे पासे असांखे बीहणो पवंदो
या GM सैद वारे प्रोग्राम जे पासे बीहणो पवंदो, तय करिणो पवंदो असांखे त असांखे बहिसत क़ौम जे बावकार क़ौम जे हक़ खपनि या असांखे ख़ैरात ऐं रिआयतूं खपनि। जीअं हाणे थिए पियो, हिते तव्हां मीरपुर ख़ास में वेठा आहियो, साईं थर विकिणी छॾियऊं, ॾेई छॾियऊं, चवनि था साईं उतरे तव्हां अचो, तव्हांखे प्लम्बर जी ऐं इलेक्ट्रीशियन जी नौकिरी ॾींदासीं। यानी असांजी हज़ारे सालनि खां सवें नसलनि खां जेका असांजी मिल्कियत असांजी धरती आहे, उनजे धरतीअ जा वसीला असांजी मिल्कियत आहिनि, उहे तव्हां ॾेई छॾियो, तव्हांखे जेको आहे पटियाले जी नौकिरी ॾींदासीं। असांखे फ़ैसिलो करिणो आहे त असांखे पंहिंजे धरतीअ जी उनजे वसीलनि जी मालिकी खपे या असांखे नौकिरी खपे, इहो फ़ैसिलो करिणो पवंदो। हर ईंदड़ ॾींहं सां असांजे लाइ मुसीबतूं जेके वधनि थियूं पियूं, असां इहो फ़ैसिलो न कयो आहे दोस्तो, तंहिंजे करे थो थिए। हू पाण नौकिरी करण ते हिरियल आहिनि, असांखे बि नौकिरीअ ते हिराइण था मिले, नौकिरी बि कोन थियूं। आप तव्हांखे ख़बर आहे उन ते कजे त उन ते ॻाल्हाए थो सघिजे त नौकिरीअ जो छा हशर आहे। छाकाणि त जॾहिं तव्हां तस्लीम करे छॾियो त बाबा मालिक हाणे ॿियो हूंदो, मालिक पंजाब हूंदो या मालिक हिते जागीरदार हूंदा, सरमाएदार हूंदा, पोइ उन्हनि जी मर्ज़ी आहे न त नौकर बि असांखे रखनि या न रखनि। नौकर इहो तोई त न करे ॾींदो, हुनखे मजबूर त न कंदो त मूंखे तव्हां रखो, रखनि वरी कढी छॾनि। ऐं पोइ ईअं थिए थो, माण्हुनि खे कूड़ा लेटर ॾियनि था, साल 2 साल नौकिरियूं कनि था, उहे माण्हू वरी नौकिरीअ खां निकिरनि था, पघारनि जे लाइ वरी रोडनि ते धिका खाईंदा था वञनि। असांजो बाबा जॾहिं असां मञीदासीं त असां नौकर आहियूं त पोइ ईअं ई थींदो, मालिक जी मर्ज़ी आहे न। तंहिं करे ऐं सिंधी माण्हुनि वटि मालिकी हुजे त रोज़गार नौकिरी त को मसइलो ई कोन्हे को सिंधी माण्हुनि लाइ। इहे जेके एतिरा धारिया माण्हू आहिनि, बल्कि जे तारीख़ जे इहे जेके हमले आवर आया आहिनि, अरब हुजनि, अरबून हुजनि, तुर्खान हुजनि, उहे हिते छाजे लाइ ईंदा? ऐं पोइ अॼु ॾींहं ताईं जेके अचनि था इहे माण्हू, चवनि था सिंध पसमांदा इलाइक़ा आहे। बाबा सिंध पसमांदा इलाइक़ा आहे त पोइ इहे लखनि जे तइदाद में छो था अचो? असां त झलियूं था त न अचो, भणा अहिड़ा बेनका आहियो, घर धणी झले थो त न अचो मुंहिंजे घर त बि अचो था, छो था अचो? इन करे था अचनि इहे सभई तारीख़ खां वठी अॼु जी तारीख़ ताईं जेके अचनि था, इन जे करे त सिंध ख़ुशहाल आहे, सिंध में वसीला आहिनि, सिंध जी दौलत आहे, तंहिंजे करे। ऐं पोइ सिंध जा माण्हू ग़रीब आहिनि, इहे आख़िर हिते रोज़गार करण था अचनि। 1 करोड़ खां मथे हाणे माण्हू रहनि था गैर सिंधी, सिंध खां ॿाहिरां जा माण्हू, मुंहिंजो मतिलबु आहे, उहे सभु हिते रोज़गार था कनि। ऐं एतिरा ई करोड़ खां मथे सिंधी माण्हू बेरोज़गार आहिनि। उनजो रीज़न इहो आहे त सिंध जो इक़्तिदार आला ॿियनि जे हथ में आहे, मालिक ॿिया आहिनि। ऐं ईअं असां सां सलूक कयो थो वञे जीअं हिकिड़ी मफ़्तूह क़ौम सां कजे। ॻाल्हियूं घणियूं आहिनि, हाणे रुॻो हिकिड़ो जेको हिते करारदाद पढ़ी वई त ॾींगी ऐं भंडार जा ॿेट, जंहिं ते करारदाद हुई त इमरान ख़ान ते केस हलायो वञे, छाकाणि त इहो वॾो मोतबर थियो, सभु कंहिंखे चोर डाकू चवे थो न। हे चोर आहे, हे डाकू आहे, हे मिल्कियत अवाम जी मिल्कियत, पाकिस्तान जी मिल्कियत खणी वियो नवाज़ शरीफ़, चोर डाकू आहे, जेल में विझोसि। पोइ ॿेट कंहिंजी मिल्कियत आहिनि? तारीख़ी तौर सिंधियुनि जी मिल्कियत आहिनि, जंहिंखां कोई नथो उन्हनि खां उहो खसे सघे उहो हक़ु, पर ख़ुदि पाकिस्तान जे कानून ऐं आइन मूजिबि उहे सिंध जी मिल्कियत आहिनि। उन ते तूं सौदो कीअं थो करीं? ग़ैर मुल्की कंपनीअ सां तूं ठाह थो करीं, तुंहिंजे पीउ जी मिल्कियत त आहे ई कान का, तूं कीअं थो ठाह करीं? तूं कब्ज़ो थो करीं, तूं कब्ज़ो करे सिंधी माण्हुनि जी मिल्कियत जेका आहे उहा विकिणी थो हुनजे ॿाहिरनि मुल्कनि ॾे। तूं चईं थो त नवाज़ शरीफ़ ॿाहिरनि मुल्कनि ॾे पैसो खणी विया, तंहिं करे चोर डाकू आहे।
वॾो चोर डाकू त तूं थो साबित थी सिंधी माण्हुनि जी मिल्कियत ते ॿाहिरियुनि मुल्कनि कंपनियुनि सां सौदो थो करीं ऐं ईअं ई सलूक कयो थो वञे। जॾहिं अंग्रेज़ हूंदो ईअं हूंदो, हिते जे माण्हुनि खां न पुछियो वेंदो हुयो। पर उहो घटि में घटि इहो डिक्लेयर्ड हुयो त बाबा अंग्रेज़ हिते हाकिम आहे, क़ाबिज़ आहे, हिंदुस्तानी माण्हू ग़ुलाम आहिनि। उहा मञियल त ई न। हुक्मरान हिते चवंदा हीअ आज़ादु मुल्क आहे। उहे त जेको बि चवनि हुन जे ते असांखे इहो मञिणो पवंदो। असां हींअर अमली तौर ते ग़ुलाम बणियल आहियूं, पर असां खे को फतह न कयल आहे सिंध। हुक्मरान खे बि सम्झणु घुरिजे ऐं असांखे बि रुॻो यादि करणु खपे। सिंध खे फतह न कयो वियो आहे, अंग्रेज़नि त फतह कयो, ग़ुलामी वारो सलूक कनि पिया। हिते असां हिकिड़े मुआहदे तहत शामिलु थियासीं, रज़ामंदीअ सां। 40 जी करारदाद जंहिंजी बि हिते तव्हां ज़िक्र ॿुधो, जंहिं ते पाकिस्तान जो सभ खां वॾो मुक़दस ॾींहुं करे मल्हायो वञे थो 23 मार्च, उहो इहो आहे त क़ौमी वहदतूं सावरन हूंदियूं। सावरन माना इक़्तिदार आला उन्हनि वटि हूंदो, हर फ़ैसिलो उन्हनि जो हूंदो। उन्हनि जे फ़ैसिले खां मथे ज़मीन आसमान जे विच में ॿियो कंहिंखे बि फ़ैसिले करण जो इख़्तियार न हूंदो। इहो हिन पाकिस्तान जी करारदाद में लिखियलु आहे। त असां हाणे चऊं था त असां हाणे गुफ़्तगू फ़ैसिला हाणे इन बुनियाद ते थींदा, मालिकीअ जे बुनियाद ते। जीएम साहिब इहा ॻाल्हि चई, असां बि इहा ॻाल्हि चऊं था, पर उहा ॻाल्हि थींदी तॾहिं जॾहिं तव्हां हुन में शरीक थींदव। छो त जेकॾहिं को लीडर कंहिं मूं ॿुधायो न त ॿिया इहे ठग लीडर आहे या आहिनि, जेको बि तव्हांखे चए थो, जीएम साहिब कोन चयो त को मां हक़ वठी ॾींदुसि, हुन सम्झो पिए ऐं तॾहिं हू सदाईं चवंदो त सिंधी माण्हू जॾहिं ईंदा। उहा ई ॻाल्हि असां बि कयूं था। दुनिया हाणे तब्दील थिए पई। जेके अमेरिका में माण्हू ग़ुलाम करे ज़ंजीर नक में विझी वठी विया, उहे बि हाणे चवंदा त हाणे असां वधीक ग़ुलामी बर्दाश्त न कंदासीं। असां बि इहो फ़ैसिलो कयूं त असां ऐं सिंध जा माण्हू सूफ़ी मिज़ाज में इंसान दोस्त आहिनि, रवादार आहिनि, भाईचारे वारा आहिनि। ऐं जेके बि माण्हू हिते भाईचारे सां रहण आया सिंधी माण्हू, उन्हनि खे पंहिंजो भाउ सम्झो, उन्हनि खे पंहिंजो लीडर रहनुमा बि करे छॾियऊं। असां नफ़रत नथा कयूं माण्हुनि खां, कंहिं बि दुनिया जे क़ौम खां नफ़रत नथा कयूं। जीअं चयो त मां उन जो प्रोग्राम जेको आहे त मुंहिंजे ज़िंदगीअ जो मक़सदु सिंध जी आज़ादी न आहे। ज़िंदगीअ जो मक़सदु छा आहे? आलमी अमन, इंसान ज़ात जी भलाई ऐं पुरमन बक़ाए बाम, यानी सभु इंसान हिक ॿिए जे इज़त वक़ार सां गॾिजी रहनि। त असां दुनिया जे माण्हुनि सां, दुनिया जे क़ौमुनि सां गॾिजी रहणु चाहियूं था, पर ग़ुलाम थी न, बराबरीअ जे बुनियाद ते, आज़ादीअ जे बुनियाद ते। ऐं इहो कमु कामयाबु तॾहिं थींदो जॾहिं तव्हां हिन जिदोजहद में शरीक थींदव। इहो ई जीएम सदे सालगिरह जो पैगाम तव्हां वटि खणी अचण जो असांजो मक़सदु आहे, ऐं तॾहिं कामयाबु थींदो जॾहिं तव्हां हिन जो साथ ॾींदव। महिरबानी। साथियो, चेयरमैन जी तकरीर साईं अॼोके हिन साईं जीएम सैयद जी सालगिरह प्रोग्राम जी पुॼाणी थिए थी। सामीन ही प्रोग्राम जीअं सिंध महाज़ मीरपुर ख़ासि पारां जदीद क़ौम परस्ती जे बानी ऐं सिंध जे आशिक़ साईं जीएम सैयद जी सालगिरह वारी तकरीब महाज़ जे चेयरमैन अब्दुल ख़ालिक जुणेजो में सदारत में थी गुज़री। सामीन, हिन प्रोग्राम बाबति के बि राय ॾियणी हुजे असांखे ईमेल कयो। असांजी ईमेल एड्रेस आहे info@radiovoiceofsindh.com। सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी
मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां ओ सिंध मुंहिंजी अम्मा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अम्मा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।